उनते मोहताज थी बि ॻाल्हाइणो पए थो, लेकिन रुॻो उस्तादनि जो फर्म हुजे त उते ईअं चवां त साईं इंतज़ार सां सिंध निभायो आहे। जेके जेकम जा दोस्त न निभाइनि पिया उहे दोस्त ख़ुशनसीब न आहिनि, पर इंतज़ार कयो त इंतज़ार के मीरपुर खां जेकम बाग ताईं सिंध कयो, जो नौशहर हुजे, नवाब शाह हुजे, ढक्को हुजे, मीरपुर खां हुजे, कहिड़ो बि ज़िलो हुजे। असां मुर्तद क़ौम आहियूं। जॾहिं को माण्हू दुनिया छॾे ॾींदो आहे उनजा गीत ॻाईंदा आहियूं, पर ज़िंदा उनजी ॻाल्हि बि न कंदा आहियूं। खणी कहिड़ो बि असांजो अॻवान हुजे, कहिड़ा बि भला कम कया हुजनि, पर असांखे उन ज़ुबान में अटक थींदी आहे। साईं इंतज़ार उहा शख़्सियत आहे जो मुंहिंजे खाते में रिटायर पियो थिए असांखां, पर लेकिन उस्तादनि जे दिलनि मां साईं इंतज़ार कॾहिं न वेंदो ऐं उस्तादनि जे दिलनि में, नौजवाननि जे दिलनि में इंतज़ार रहंदो। खणी इंतज़ार जे लाइ 1000 साल थियूं थियनि, इंतज़ार जे दोस्तनि लाइ 1000 साल थियूं थियनि। तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि कयोसि। असांजे ज़िले में जेको साईं असांजे नौजवाननि खे टाइम ॾींदो आहे ऐं जेके असांजा नौजवान साईं ते आशिक़ हूंदा आहिनि, एतिरा शायदि असांजा पुराणा उहिदेदार ऐं खटियल उहिदेदार न हूंदा आहिनि। जितां सिंध मां गुज़रंदो साईं जी वॾे में वॾी खूबी हर दोस्त खे यादि कंदो। उहो छो न खाधो छॾे जो हुजे, उहो छो न उहिदे ते हुजे, उहो छो न मुखालिफ़ हुजे, उनजे मर में वञिणो आहे, उनजे जी में वञिणो आहे, उनजी ख़ुशी में शामिल थियणो आहे। उन जेकॾहिं बीमारी जे मुब्तला आहे, उनजी तबियत पुछणी आहे, उनजी माली मदद करणी आहे। जेकॾहिं वफ़ादारी कंदासीं, इंतज़ार खां पोइ केरु वफ़ा सिखे। जेके साईं इंतज़ार सां गॾु आहिनि, अॼु उहे ख़ुशनसीब आहियूं असां सभु, जो अॼु जेकॾहिं सिंध जी क़यादत वेठी आहे त उहो साईं इंतज़ार आहे, जंहिं साईं गुलाम रसूल ज़िले सदर जी हैसियत सां पूरी ज़िंदगी हुन सां गॾु गुज़ारियो ऐं अॼु उहो सिंध जो सदर आहे। ऐं जन इंतज़ार सां वफ़ा न कई आहे, उहे इंतज़ार जा 1000 गीत ॻाईंदा, हिन वारे इंतज़ार में वेठो थींदा, हर ॻाल्हि कंदा, पर लेकिन उहे असांजे दिलि में ॻाल्हियूं आहिनि त तंज़ीम घटि, ज़ाती ॻाल्हि सां इंतज़ार खां वधीक हुई। साईं इंतज़ार हिन ज़िले में पंहिंजो पेर जमायो, कंहिं दोस्त चयो हू अकेलो हुयो, पर मां चवां थो इंतज़ार सिंध पूरी गॾु हुयसि। जेकॾहिं जेकमाबाद मां आयो हुजे, छो त खुलियल ॻाल्हि न आहे, मां खुली ॻाल्हि कयां, हितां जा माण्हू इहे बि पहुचियूं अचियूं। साईं इंतज़ार चंदगिरी ॿाहिरि आयो आहे, साईं इंतज़ार चंदगिरी जे पोयां उस्ताद न आहे। मां चवां थो खुदारा जेकॾहिं इंतज़ार जहिड़ा माण्हू पैदा थियनि त उन्हनि जी मदद कयो ऐं इंतज़ार जहिड़ियूं शख़्सियतूं वरी पैदा न थींदियूं। मुख़्तसर कंदो आहियां आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि, 2012 में